नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदड़ सन वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार गिरफ्तार न थियण खिलाफ़ मला बिरादरी जी हिक अहम गॾिजाणी ॻोठ मियाणी मला में मला हाउस ते गुलाम हैदर मला जी मेज़बानी में थी, जंहिं में नौशरो फिरोज़ नवाबशाह सांगड़ समेत सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे दाऊद मला, फैज़ मोहम्मद मला, गुलाम मुस्तफ़ा मला, डॉक्टर अब्दुल रहीम मला, एडवोकेट निसार मला, नज़ीर मला, न्याज़ मला समेत केतिरनि ई मौज़ूदनि शिरकत कई। गॾिजाणी खे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सन वाक़े ते कंहिंखे बि सियासत करण न घुर्जे। सन वाक़ियो हिकु दिलि ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे, जंहिंजी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे, जंहिं ते मला बिरादरी कॾहिं बि ख़ामोश न वेंदी, न ई कंहिंखे सियासत करण ॾिबी। अॻवाननि जो वधीक चवणु हुयो त सन वाक़े ते छा सिंध जा मला सिंध जा न आहिनि जो संदन लाशनि जी बेहुरमती कई वई आहे। हिननि मुतालबो कयो त सन वाक़े जे सभिनी मुलज़िमनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। हिननि चयो त अमीरुल बहर ऐं सिंध मला फोरम जे क़यादत हिन वाक़े ते इहे क़दम न खयां आहिनि, खे न खणण खपनि हा, जॾहिं त सिंध जे मला बिरादरी जेका हिकु क़दीमी कबीलो आहे ऐं असां सिंध धरती जा असल वारिस आहियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।